बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वॾो भाउ सरदार फिदा हुसैन खान इन पिंडाल में आयल मुझे शहर मुझे कंबर जा ॿाहिरों अब्दुल करीम खान जी महिरबानी रह जी पाकिस्तान पीपल्स पार्टी में अचण ते पीपल्स पार्टी में ऐलान करण ते असां संदसि शुक्रगुज़ार थोराइता वेलकम था चओ। जे असांजी गोपांग बिरादरी इन शहर में माशाअल्लाह सरदार साहब तव्हांजी हीअ बिरादरी हर वक़्तु असां सां गॾु रही आहे। इहा इज़त जेका हर वक़्तु असांखे वॾो सम्झी ॾींदा आहिनि इहा हुननि जी महिरबानी आहे। हिन महिल रुगो दावाऊं करण सां मसला हल न थींदा। जे फिदा हुसैन खान चयो उहो ॾींहुं मूंखे यादि आहे त तॾहिं मां सम्झां थो त 88 जी इलेक्शन खां पोइ जी इहा ॻाल्हि आहे। जॾहिं 88 जी इलेक्शन थी उन खां पोइ असां ॾाढो मोहम्मद सुल्तान गॾिजी असां हुते पहुतासीं। कचहरी थी हवाला तव्हांखे किताब उहे ॾिना जीअं सरदार साहब जो असांजी बि उमिरि नंढी उन टाइम में सरदार साहब जी बि उमिरि गॾु माना साल ॿिनि जो फ़र्क़ु आहे पर आहे वॾो असां। पीपल्स पार्टी हिन महिल अल्हम्दुलिल्लाह तव्हांजी ब्रह्माऊं असांजे हिन सिटी ते चार असांजा तव्हांजी बिरादरी मां हिते बीठा आहिनि। सरदार साहब खे हिकिड़ो ॿियो नंढड़ो अर्ज़ु ज़रूरु कंदुमि त इहो सनी थुली जेका ॻाल्हियूं पाण में हिन बिरादरी जूं आहिनि उन्हनि ते महिरबानी करे हिननि खे असां बि कोशिशि कयूं था पर तव्हांजे शफ़क़त थींदी त हिन में पाण में जेके रंजिशूं आहिनि इहे रंजिशूं सनी थुलियूं एॾी वॾियूं ॻाल्हियूं कोन्हनि पर तव्हांजी महिरबानी थोरी कंदव त इहे रंजिशूं ॾींहंनि में पूरियूं थी। असांजी बि कोशिशि आहे असां बि ॿाहूं ॿधी ॿाहिरनि खे अर्ज़ु कयूं था तव्हांखे पीपल्स पार्टी जो हे कारवान घणे ज़माने खां हले थो। कंबर जो शहर पाकिस्तान पीपल्स पार्टी जो हिन महिल हिन सिंध न मां खणी ईअं चवां हिन पाकिस्तान में कंबर ज़िलो पीपल्स पार्टी जो अहिड़ो गढ़ आहे त कंहिंखे बीहण जी हिमत हिते नथी थिए। इहा शहीद राणी ऐं हुनजे वर्कर ऐं तव्हां ॿाहिरनि जे एतमाद जे करे तव्हां ॿाहिरनि जो एतमाद आहे तंहिंजे करे असां इहा ड्राड़ हर हंधि हणूं था। ईअं न त हिते पर इहा ड्राड़ असां इस्लामाबाद में हिकिड़ी मीटिंग में उथी चयो हिकिड़नि ड्राड़ूं आयूं हेॾां जूं असां चयो त भाउ तव्हां कहिड़ी बि ड्राड़ हणो कंबर जहिड़ो रिज़ल्ट तव्हां ज़िंदगी भर कोन ॾेई सघंदा। अल्हम्दुलिल्लाह कंबर जहिड़ो रिज़ल्ट अॼु ताईं पीपल्स पार्टी में कंहिं बि ज़िले न ॾेई सघियो आहे। तव्हांजी वॾी महिरबानी तव्हां दोस्तनि जो इहो एतमाद ऐं इहा ख़ुशी असांखे थींदी आहे जे हिन पिंडाल में जीअं सभु गॾिजी बीठा आहियो त उमेदु आहे त इहे सभु गॾिजी ईअं महिनत कंदासीं त हिन शहर जे घणा ई मसइला आहिनि। कुझु टाइम अॻु में हे शहर हिकिड़ो नंढो तालको हो पर तव्हांजी महिनत सां हे ज़िलो ठहियो
पोइ उन में जेका असांजो किरदारु हो उहो बि तव्हांजे साम्हूं आहे। हिन शहर जे सिर्फ़ नाले ते उन ज़माने जी उन पार्टी में जंहिंमें असां वेठा हुआसीं बि उन्हनि खे चयोसीं पुट हिन शहर सां जे नाजाइज़ी थींदी भली उहा खणी केर बि हूंदो, भली असां खणी उन लॾे में बि हूंदासीं त तव्हांखे जवाबु आहे। सो तव्हांजी उहा ताक़त उन लॾे में जॾहिं असां ॾिठीसीं त उन ताक़त सां असां उहा शइ ज़ोर ते न पंहिंजे हक़ सम्झी वरितोसीं। त इंशाअल्लाह ताला तव्हांजो इहो साथ असां सां जीअं आहे ऐं इहो रहियो आहे ऐं इंशाअल्लाह ताला रहंदो त इहो उमेद आहे त हर शइ हिन कंबर खां पोइ कंहिं शहर ॾे वेंदी। उमेद अलाह